त इंसान खे खपे त कोशिशि करे त रमज़ान इबादत जो महीनो आहे, पहिरियां खां उन जी तयारी करे। कम सिर्फ़ु ॾुखिया कोन्हे, आसान बि आहिनि। त रमज़ान जे लाइ बि असांखे कोशिशि करणु खपे त असां तयारी कयूं ऐं सलफ़ इबादत जे लाइ फ़ारिग़ थी वेंदा। अॻियूं सवाल शेख अब्दुल समद मदनी साहब खां थरपारकर मां हाफ़िज़ अब्दुल हफ़ीज़ जुणिजो साहब सवाल कनि था त शेख साहब शदीद सख़्त गर्मी जे अंदरि हिकु शख़्स मज़दूर आहे या ड्यूटी करण वारो आहे त उन जे लाइ रोज़े जो छा हुकुम आहे, ख़ुसूसन अहिड़ो मज़दूर जेकॾहिं रोज़ो रखे थो त उहो कमाए नथो सघे, त छा उहो इन हालत में रोज़ो छॾे सघे थो या न? रमज़ान जे रोज़े जी अहमियत खां हर मुस्लमान चङी तरह वाक़िफ़ु आहे। अल्लाह ताला रमज़ान जा रोज़ा असांजे मथां हर उहो माण्हू जेको आकिल आहे, बालिग़ आहे, तंदुरुस्त आहे, उन जे मथां फ़र्ज़ु आहिनि ऐं इस्लाम जे बुनियादी रुकननि मंझां हिकिड़ो रुकन रोज़ो बि आहे। उनखां पोइ अचूं था हिन सुवाल तां। सिर्फ़ु मज़दूर चवणु ऐं त मुशक़त ऐं ॾुखियाई वारो कमु आहे इहो चई करे त रोज़ो उन ते माफ़ु थी थो वञे, अहिड़ी ॻाल्हि न आहे। हिते ॾिसो त उलमा काफ़ी इन हवाले सां ज़िक्र कयो आहे। मसलन जेका लजनत दाइमा आहे सऊदी अरब जी, उन जी फ़तवा में इहा शइ असांखे मिले थी त इंसान खे खपे त कोशिशि करे त रमज़ान इबादत जो महीनो आहे, पहिरियां खां उन जी तयारी करे ऐं जेकॾहिं हुनजो कहिड़ो मुशक़त ऐं ॾुखियाई वारो कमु आहे त उन खां मोकल वठे, भले उन जी पघार कटिजी वञे पर हू रोज़ो ज़रूरु रखे, रोज़ो न छॾे। ऐं ॾिसो कमु सिर्फ़ु ॾुखिया कोन्हे, आसान बि आहिनि। जेकॾहिं माण्हू सिर्फ़ु इहो त अलाह जो फ़र्ज़ु आहे रोज़ो, उनखे पूरो कंदो, उन जे लाइ इहो कमु छॾे थो, आसान को कमु करे थो त वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा व यरज़ुक़हू मिन हैसु ला यहतसिब। फरमाई त जेको माण्हू अलाह खां ॾिजंदो, अलाह ताला उन जे लाइ रस्ता खोले छॾींदो ऐं उनखे उतां खां रिज़्क़ ॾींदो जितां उनजे वहम ऐं गुमान में बि कोन हूंदो। त ॻाल्हि आहे त माण्हू अलाह सां सचो थी वञे, दीन सां सचो थी वञे, उनखां पोइ अलाह ताला हुन जे लाइ ज़रूरु रस्ता खोले थो ऐं आसानियूं करे थो। हिते उहे माण्हू जेके जिन वटि मज़दूर आहिनि, उहे मुस्लमान आहिनि, इस्लामी मुआशिरे में रहूं था, उन्हनि खे बि सोचणु खपे त इन्हनि मुस्लमान मज़दूरनि सां ख़ुसूसी आसानी कनि। ऐं मसलन हुन जी सूरत इहा बि थी सघे थी त ॾींहं जो कमु न कनि, राति जो कमु कनि, ॾींहं जो आरामु कनि। इहा बि हिकिड़ी सूरत आहे। त ॻाल्हि आहे अहमियत जी, जेकॾहिं उनखे अहमियत बि त अल्लाह ताला असांजे लाइ आसानी कंदो। बाक़ी इहो चवणु त सिर्फ़ु जेको आहे ॾुखियो कमु आहे ऐं असां ड्यूटियुनि वारा माण्हू आहियूं, उन जे लाइ रोज़े खे छॾणु, उन जी शरीयत में का गुंजाइश कोन थी मिले। लिहाज़ा इंसानु सभ खां पहिरीं अलाह खां सचो थिए ऐं अहिड़े तरीक़े सां कोशिशि करे रमज़ान जी अहमियत खे सम्झे ऐं पंहिंजी पहिरीं तयारी करे। असां ॾिसो ॾुखे वक़्त जे लाइ तयारी कयूं था न, बीमारी सीमारी जे लाइ पैसो बचाए रखूं था, त रमज़ान जे लाइ बि असांखे कोशिशि करणु खपे त असां तयारी कयूं ऐं सलफ़ इबादत जे लाइ फ़ारिग़ थी वेंदा। हिन महीने खे इबादत जो महीनो चवंदा हुआ, पंहिंजा ॿिया कम छॾे ॾींदा हुआ। त लिहाज़ा ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे जो असां माह रमज़ान जी अहमियत खे सम्झूं ऐं पहिरियां ज़हन ठाहियूं त असां ॾिसंदासीं त अल्लाह ताला असांजे लाइ आसानी कंदो ऐं अहिड़े नमूने अलाह जो इहो फ़र्ज़ु असां अदा करे छॾींदासीं। जज़ाकल्लाह वासम जज़ा बारकल्लाह फ़ीक। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।